इहो साम्हूं शहर तव्हांखे ऑस्टिन टेक्सास थो नज़र अचे, जंहिंखे मूं कोई अॼु ख़ुदा हाफ़िज़ बग़ैर कंहिं सूखड़ी जे कीअं छॾिया हा शहर। ईअं सोचे हितां जी मशहूरु सूखड़ी काउबॉय जो टोप पाण सां गॾु खयूं हुयुसि। जूता ॾाढा भला पिया, नांगारी खलब मिली। कहिड़े जानवर काउबॉय जहिड़ी शर्टूं पियूं, वॾी थुलियूं आहिनि। हेॾा टोप ॾिसी मां मुंझी पियोसि कहिड़ो खणा। हिकिड़ा ऊन्हारनि जा ॿिया सियारनि जा। जीअं त मुंहिंजी रियासत इंडिया न तमामु सर्द थींदी आहे, पोइ सियारे वारी खयमि। ख़बर पई त टोप ते थोरी डिज़ाइन बि थी थी सघे, त उस्ताद ॾे खणी वियुसि। उस्ताद वटि पहुचा त वॾी रश लॻी पई हुअसि। माण्हू को पंहिंजा टोप छिकिराइण आया। हिते कोई सॼो ॾींहुं माण्हू काउबॉय वारो टोप पाए कमु कंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मथे ते आहे शइ त हेठि मथे थी वञे, पोइ वरी माण्हू हिते छिकिराइण ईंदा आहिनि पंहिंजो टोप। हिन कुराड़े सां मिलियुसि जेको पंहिंजो टोप पियो छिकिराए। हवाल कयईं, ॿुधाईं त हिन जा वॾा जेको आहे सो 9 साल अॻु जर्मनी मां लॾी आया। पोइ अंदाज़ो थियो त टेक्सास में रुॻो स्पेनिश माण्हू कोन लॾिया, ॿियनि बि यूरोप जा वॾा जहान जा माण्हू आया। Any places up there near Dallas? Dallas? You just have to remember like riding stables and also उस्ताद दिल ते महिनत कई, टोप ते डिज़ाइन VIP करे छॾी। काउबॉय जो हे टोप ॾाढो सुहिणो ऐं कारियातोब आहे। जेकर सिंध में माण्हू हे पाइणु शुरू कनि ऊन्हारे में त ॾींहं खां ॾाढो बचाईंदो। हुन सां गॾु सभु सिंधी अथवा अमरीकी लॻण शुरू थींदा मूं वांगुरु।